नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त ठारू शाह में गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल टाउन कमेटी ठारू शाह ऐं उर्दू मेन प्राइमरी स्कूल ठारू शाह पारां कश्मीरियुनि जी आज़ादी जे लाइ हिकु गॾियल शानदार रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी हेडमास्टर गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल सैयद नादर अली शाह, टाउन ऑफिसर सिकंदर अली बुजराणी, पे अलफ अॻवान मोहम्मद मलूक मस्तोई, उस्ताद अमीर अली सोलंगी, उस्ताद शफीक खानज़ादा, उस्ताद हयात खानज़ादा, आफ्ताब मलिक कई। रैली गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल खां थींदे अवामी प्रेस क्लब आॾो इख्तिदाम पज़ीर थी। रैली में उस्तादनि, शागिर्दनि, टाउन मुलाज़िम वॾे तादाद में शिरकत कई। ठारू शाह कैंपस हाई स्कूल, उर्दू मेन प्राइमरी स्कूल ऐं टाउन कमेटी जे तावन सां ठारू शाह में कश्मीरी भाइरनि सां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ हिकु शानदार रैली कढी वई। अॻवान रैली खे ख़िताब कंदे चयो त आज़ाद कश्मीर मुसलमाननि जो बुनियादी हक़ कश्मीर भाइरनि सां भारतीय फ़ौज पारां थींदड़ ज़ुल्म बंदि कयो वञे। पाक आर्मी ज़िंदाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद जा नारा लॻाया विया। इन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कश्मीर भाइरनि सां मोदी हुकूमत ऐं भारतीय फ़ौज ज़ुल्म ऐं बर्बरियत जा सभु रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। जेको ज़ुल्म बर्बरियत कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। कश्मीर जी आज़ादी ताईं पाकिस्तान जो बचो पंहिंजो रत वहण जे लाइ तयारु आहे। हिननि चयो त कश्मीर जी आज़ादी ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन अक़वाम मुतहिदा जी सेक्रेटरी जनरल ऐं इंटरनेशनल ह्यूमन राइट्स कमीशन खां मुतालबो कयो त कश्मीरी मसइलो फौरी तौर ते हल करायो वञे, इंसानियत खे लॼाईंदड़ ज़ुल्म बंदि कयो वञे। ॿी सूरत में पाकिस्तान जो हिकु हिकु फ़र्द हिंदुस्तान ख़िलाफ़ जंग कंदो ऐं हिंदुस्तान खे दुनिया जे नक्शे तां मिटाए छॾींदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।